अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। अॼु असां पंहिंजी क्लास में पढ़ी रहिया आहियूं अलिफ मद नून आ जो आवाज़ इस्तेमाल करे लफ़्ज़ ठाहिणु सिखंदासीं। अॼु छा कहिड़ी क्लास आहे असांजी? अलिफ मद नून आ खे इस्तेमाल करे लफ़्ज़ ठाहिणु सिखंदासीं। जीअं अलफ ज़बर चे अलिफ नून चा अच्छा। हाँ ॾिसो, अलफ ज़बर हिते चे सां गॾु असां अलफ मद आ जो आवाज़ मिलाए ऐं नून मिलायोसीं त अलफ ज़बर चे अलिफ नून चा जो आवाज़ ठहियो। त छा थियो? अलफ ज़बर चे अलिफ नून चा अच्छा। अहिड़े हिसाब सां बे ज़बर बै चे अलिफ नून चा बच्चा। वाव ज़बर वै ने अलिफ नून न्या वन्या। नून ज़बर न वाफ अलिफ नून वा नवा। नून ज़बर न वाफ अलिफ नून वा नवा। अलफ ज़बर है सीन अलिफ नून सा असा। अलफ ज़बर है वाव ज़ेर हे अलिफ नून हा अब हाँ अब हाँ। अहिड़े हिसाब सां असां इस्तेमालु कंदासीं। जीअं टे अलिफ नून टा डे वा डो टांडो। भे अलिफ नून भा डे वा डो भांडो। सीन अलिफ नून सा डे वा डो सांडो। बे अलिफ नून बा गाफा गो बागो। चे अलिफ नून चा दाल ये जेर दी चांदी। चे अलिफ नून चा दाल ये जेर दी चांदी। पे अलिफ नून पा दाल ये जेर धी पांधी। काफ अलिफ नून का गाफ पेश गु कांगो। बे अलिफ नून बा गाफ पेश गो बांगो। रे अलिफ नून रा दाल पेश दो रांदो। सीन अलिफ नून सा गा पेश गो सांगो। डे अलिफ नून डा दाल पेश दो डांदो। लाम अलिफ ला मीम वा नून पेश मू लामू। डे अलिफ डा मीम वा नून पेश मू डामू। रे अलिफ रा मीम वा नून पेश मू रामू। तो प्यारा बारो, तव्हां ॾिठो त अलफ मद नून आ खे इस्तेमाल करे असां लफ़्ज़ ठाहिणु सिखियासीं। जीअं अलफ ज़बर चे अलिफ नून चा अच्छा। बे ज़बर बै चे अलिफ नून चा बच्चा। त इन में पटी जेका इस्तेमालु थींदी अलिफ मद नून आ बे अलिफ नून बा। अहिड़े तरीक़े जी पटी इस्तेमालु करे पाण लफ़्ज़ ठाहिणु सिखियासीं। उमेद आहे तव्हां कुझु सिखियो हूंदो। महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे सिंधी पढ़ायो ऐं सिंधी सेखारियो। महिरबानी।